माला माल धरती माला माल धरती माला माल धरती माला माल। सब खां पहिरियां त सभिनी सिंध जे कुंड कुड़छ मां आयल महिमाननि खे हैदर कादरी तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं हुन सां गॾोगॾु दिलि जी गहराइनि सां सभिनी खे ईद मुबारक। बहितरीन आवाज़ सां गॾोगॾु हिकु अहिड़ो शख़्स बि असां सां गॾु मौजूदु आहे जंहिंजो आवाज़ तव्हांखे अहिड़ो त माठार में विझी छॾींदो ऐं हर दौर में जॾहिं बि हुन ॻाल्हायो आहे त हुन लफ़्ज़नि सां खेॾियो आहे। बख़्शण महरानवी। छा आहे बख़्शण साहब जेके वॾा सीनियर ऐं कमाल जा आर्टिस्ट हूंदा आहिनि उन्हनि खे देरि देरि सां घुराइबो आहे ताकी मतिलबु उहो माना जेको तजस्सुस रहे जी जी सम्झो था न सर जी सो इन जे करे मुंहिंजी दिलि काफ़ी टाइम खां त चवे पई पर हाणे छा कयां मां वरी तरसे बि न पियो सघां मां चयो त हाणे वॾे खे घुराइजे। तव्हांजो हिकिड़ो लफ़्ज़ अॻु में बि मां चई चुको आहियां PTV ते को प्रोग्राम हुयो मां ॾिसां पियो ऐं एॾो मां मुतासिर थियुमि हिननि जे हिकिड़े सेंटेंस मां हिननि कंहिंखे घुराए रहिया ऐं अहिड़े अंदाज़ ऐं अहिड़े पोलाइट अंदाज़ में उन्हनि खे घुराए रहिया ऐं ख़र्ज वारे आवाज़ में हिननि जो हिकिड़ो लफ़्ज़ हुयो जेको मूंखे ॾाढो पसंदि आयो मां कॾहिं कॾहिं यूज़ बि कंदो आहियां त अचो त हुन जी शान में ईअं ताड़ियूं वॼायूं जीअं दरगाह तां कबूतर भड़को ॾेई उॾंदा आहिनि। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सिंध जी सींद मेरी न थिए कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजा। वाह 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 वाह। ॾे तोड़े परॾे में वेठल सभिनी साणे वासियुनि खे मां त ईअं चवां त समूरी काइनात खे हिन ईद जूं ख़ुशियूं मुबारक हुजनि। लख लख वाधायूं तव्हांखे सभिनी खे। हिन मौक़े ते सिर्फ़ु एतिरो सवेरे पाण खिलियासूं पे ख़ुशि थियासूं रंगारंग कपिड़ा पातल आहिनि ऐं सवैयूं खाईंदासीं ईद मल्हाईंदासीं पर हिन घड़ी इहो ज़रूरु यादि रखिजो त तव्हांजे ओड़े पाड़े में को अहिड़ो घर जंहिं वटि ईद जो चंड न बुरियो हुजे दर्द हुजे दुख हुजे उन्हनि जो को नंढड़ो ॿारु हुजे उनखे बि ख़ुशी ॾींदव ख़र्ची ॾींदव हली वेंदव त मां सम्झंदुसि त तव्हां सभिनी जी वॾे वॾी ईद थी वेंदी। कंहिं शाइर चयो अपना गम लेके कहीं और न जाया जाए घर में बिखरी हुई चीजों को सजाया जाए घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर लें किसी रोते हुए बच्चे को हंसाए। वाह 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 वाह। बाकी ही अहिड़ा लम्हा आहिनि हैदर जिन घड़ियुनि में पिरी प्यारा बि यादि ईंदा आहिनि सो उहे जेके यादि पिया अचनि हिन ख़ुशियुनि जी घड़ीअ में उन्हनि लाइ आकाश अंसारीअ जो ई शहर आहे छा त कमाल जो सिटूं आहिनि। जियां विसारे तूं वेही रहे ओ पिरी तीअं विसारे छॾण मुंहिंजे वस में ना। वाह। तोसां परपुठ ख़यालनि में परचां रुसां रूबरू कुझु चवण मुंहिंजे वस में ना। वाह। तूं गमन में न मिल पर ख़ुशियुनि में था तूं गमन में न मिल पर ख़ुशियुनि में था मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा मां अकेलो अकेलो रोई थो सघां पर अकेलो खिलण मुंहिंजे वस में न। वाह ज़बरदस्त माशाल्लाह। बाबा कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू असांजा बख़्शण महिरवानी जहिड़ा माण्हू कॾहिं कॾहिं सुठो झूंगारींदा बि आहिनि। बख़्शण साहिबु हाणे तव्हां सिंगर त न आहियो पर सूफ़ी कॾहिं कॾहिं कलाम तव्हां झूंगारिया आहिनि। बसि जेको कॾहिं कॾहिं आहे हा कॾहिं कॾहिं असां त आहियूं सूफ़ी असांजा दर्द सूफ़ी हिन सदा गेड़ू रता कपिड़ा दुधड़े धूड़ रस्तनि ते सफ़ा हिन कूड़ रस्तनि ते दिलनि जा दीप ॿारियूं था असां अंदरि उजारियूं था विछोड़ा रात में वेढ़ियल जॾहिं ईंदा अखियुनि में आहिनि खणी चपड़ियूं ऐं यकतारा वसुल जा गीत वारियूं था। वाह। अंधेरी वाट जे वर ते अंदर में आग ॿारियूं था
खुमारिल खेप मां ख़ुद खे ॾिसी हुन जो सॾायूं था। वाह दरिया जेॾी खणी ही दिल असीं तरंदे तंवारियूं था। असांजा दर्द सूफ़ी हिन असांजा दर्द। वाह 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 जी जी ख़ुशियूं ईअं विराइजनि जी नंढड़नि ॿारनि में चुमियूं ऐं टाफियूं वाह विराइजनि। वाह 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 वाह। असां त फ़क़ीर माण्हू आहियूं। हम फ़कीर लोग हैं, दिल की सल्तनत हाँ हाँ हाँ। सस्ती भी बेच देते हैं हाँ। बाजार देख कर। वाह वाह वाह। साईं हिकिड़ो बख्शर साहब फकीर थे माना के हमारी जात में सो ऐब है मगर, माना के हमारी जात में सो ऐब है मगर बिकते नहीं खुदा की कसम फकीर लोग हैं। वाह 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 वाह। एक तेरे दर के असीर हैं हम लोग। कमाल तो ॾिस न। कमाल आ साईं। एक तेरे दर के असीर हैं हम लोग, कितने अमीर और कबीर हैं हम लोग। वाह 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 माशाअल्लाह। हाँ यार ये तो शायरी तो पोइ सॼी राति पई हले। जी जी सर। पर जहिड़ो हाल आहे अॻिते वधायूं था कम खे। ओ कजल कानी करे ओ कजल कानी करे अख मस्तानी करे मिलण वारी तका मेहरबानी करे। कदे था जियो 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 जियो। तमाम जबरदस्त माशाल्लाह 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 वाह माशाल्लाह। बिन तमाम अखरनि सुठो। जो मेलाप जेको हूंदो आहे न, बिन अखियुनि जो मेलाप हूंदो आहे, बिन चपनि जो मेलाप हूंदो आहे, माशाल्लाह। बिन दिलनि जो मेलाप हूंदो आहे, बिन बाहुनि जो मेलाप हूंदो अदा आहे। कुर्सियूं खणिया कुर्सियूं हा। वे 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 जुमला मूं वटि घणा आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह पॉपुलर जो सो स्पेशल गिफ्ट बिन है। अथड़नि जो मेलाप सिंध जूं ख़ुशियूं शाल सलामत हुजनि, धरतीअ जूं ख़ुशियूं सर, सलामत। सर, 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 बेड़े पार पॉपुलर जी तरफा गिफ्ट हैम्पर आया वरी मांजरा महिरबानी, माशाल्लाह। वरी हैव अ सीट प्लीज। बिल्कुल क्रिकेट सेगमेंट थींदो। क्रिकेट सेगमेंट में असांजा दोस्त पार्टिसिपेट कंदा। जेको भी विन कंदो 4 बॉल तव्हांखे खेॾणा हूंदा। 4 बॉलनि में बॉल खे जेकर सिर्फ टच कयो ज़मीन ते हेठि वियो बॉल ते 2 रन्स हूंदियूं ऐं जेकर बॉल मथे वियो त इहो 6 हूंदो। त भई क्रिकेटर कहिड़ा कहिड़ा आहिनि? अरशद शेख, उमेर भुट्टो, इन्हनि ॿिन्हिनि जो पाण में कॉम्पिटिशन थींदो। ॾिसूं था त केरु आहे जेको विन करे थो ही सेगमेंट। माइक खणी जो माइक। अस्सलाम वालेकुम। ईद जूं खोड़ सारी मुबारकूं। पूरी दुनिया में जेके मुसलमान आहिनि सभिनी खे ईद मुबारक। माशाल्लाह। ऐं उमेर भाउ सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। हा। ठीकु आहे साईं। ऐं ॿियो बस ॿियो क्रिकेट खेॾंदो हाणे उमेर भुट्टो। ऐं उमेर भुट्टो स्टेज जो त तमामु ख़तरनाक एक्टर आहे ऐं टीवी जो बि माशाल्लाह लाजवाब अदाकार आहे। अॼु ॾिसूं था त क्रिकेट में हिननि जी परफॉर्मेंस कीअं आहे। सो उमेर सभ खां पहिरियां बैटिंग तव्हां कयो ऐं बॉलिंग कयो तव्हां। 4 बॉल हूंदा, 4 कोने का या 6 आहे या 2 रन्स आहिनि। ओके 4 बॉल आहिनि, ख़बर पइजी वेंदी। कीपर तव्हांजो माया। ज़बरदस्त। छक्को जबरदस्त। वंडर जबरदस्त छक्का। आउट आउट। टे बॉल थिया। हिकिड़े बॉल ते उमेर आउट थियो ऐं 2 बॉलनि ते उमेर आहिनि 2 छक्का, यानी कि 12 स्कोर आहे उमेर भुट्टो जो। ऐं हिन वक़्तु आहे अरशद शेख बैटिंग ते, उमेर भुट्टो आहे बॉलिंग ते। ख़बर पइजी वेंदी। 1 वाकई छक्का
जबरदस्त, वेल डन, वाइट बॉल, वेल डन, 2 रन्स, बहुत अच्छा, ओके, लास्ट बॉल, ओके, बाबा ये सेगमेंट विन क्यों है उमेर भुट्टो? क्रिकेटर भी आया उमेर भुट्टो हेॾो ख़तरनाक बैट्समैन आहे माइंड सां खेॾिया हो न तव्हां बैटिंग बॉलिंग कई आहे मूंखे त 100% यकीन हो त हे खटंदो पर वाह कॾहिं कॾहिं सुठा प्लेयर बि पोइते था थी वञनि पर तव्हांजी अॼु ख़बर पई हिते बि मां हिकिड़ो किरदारु ठाहियो क्रिकेटर जो भलो क्रिकेट खेॾण वारो उहो सुठी खेॾी हुन पोइ तो किनो किरदारु छो ठाहियो अर्शद साम्हूं पारस भाई वेठो हुयो न मां प्रेशर में हुयुसि प्रेशर में पारस सुठो भाई जो मां न ॾिठो पारस भाई खे पॉपुलर जे तरफ़ां हीअ असां सेगमेंट कयोसीं उमेर विड़कियो आहे ही पॉपुलर जो स्पेशल गिफ्ट आहे अमां ॾे ऐं असांजे हिन भाउ खे GFS जो गिफ्ट हैम्पर ॾियो ऐं हिन जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो थैंक यू अब्बास गुल ऐं वाहिद रज़ा सुरयानी हिन वक़्तु क्रिकेट सेगमेंट में ईंदा ख़बर पवंदी त वाहिद रज़ा वधीक बैट्समैन आहे या बॉलर आहे या अब्बास गुल ज़ोरदार ताड़ियुनि में अब्बास गुल वाहिद रज़ा जल्दी जल्दी हाणे ख़बर पइजी वेंदी ही सेगमेंट कयूं पिया वाइटल पियो ज़िंदगी जियो जे वारनि जे तावन सां वन वाइट वाइट ओके छक्को ओके आखिरी बॉल है लास्ट बॉल सिर्फ छक्को उठाया है ओके सिर्फ छक्को सिर्फ 4 बॉल थी विया सिर्फ हिकिड़ो छक्को वाहिद रज़ा सुरानी हणी सघियो बाक़ी ही ड्रिगो मुड़स कोई भी ॿियो स्कोर करण में नाकाम वियो आहे ऐं हिन वक़्तु नसीराबाद खां कई आयल असांजो तमामु बहितरीन आर्टिस्ट अब्बास गुल ओढाणो बैटिंग जाए खबर पइजी वेंदी 1 2 3 गो ओके वाइट छक्को 6 ओके अच्छा हिन सिर्फ छक्को हयो अब्बास गुल छक्को बि हयो ऐं 2 रन्सूं बि ठाहियूं यानी कि सेगमेंट विन कयो आहे अब्बास गुल ओढाणो वाइटल जो गिफ्ट हैम्पर अवांजे तरफ़ां वाइटल वांजे तरफ़ां अवांखे आहे ऐं माशाल्लाह GFS जो गिफ्ट हैम्पर असांजे हिन उन लांबड़ खे वीडियो जे आरायो आहे माशाल्लाह माशाल्लाह जबरदस्त जल्दी जल्दी में अञा भी हिकिड़ो सेगमेंट खेॾी सघूं था साॻियो ई क्रिकेट जो जेकॾहिं कोई सम्झे थो त क्रिकेट बहितर केरु खेॾी सघे थो जल्दी हथ मथे करे उहो धरती मालामाल ईद शो में मां सभु मुंहिंजा धरती जा सितारा आहियो जेके असांजे हिन प्रोग्राम में अची 4 चंड न बल्कि 12 चंड लॻाए छॾींदा आहियो जॾहिं बि जिथे बि ईंदा आहियो ऐं तव्हां जॾहिं गॾु बि आहियो त ख़बर पवंदी आहे त वाक़ई कुझु थियो आहे सो माशाल्लाह अव्हां जे हुजण सां असांखे काफ़ी ख़ुशी महसूसु थींदी आहे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ खोड़ सारनि माण्हुनि जो हथु हूंदो आहे असांजे ऑफ द कैमरा जेके असांजा दोस्त हूंदा आहिनि उन्हनि जो काफ़ी हथु हूंदो आहे कैमरामैन्स आहिनि OB ऑपरेटर हूंदो आहे डायरेक्टर हूंदो आहे खोड़ माण्हुनि जूं महिनतूं हूंदियूं आहिनि सो ख़ासि करे वॉर्डरोब जेको मां यूज़ कंदो आहियां उन्हनि जो बि काफ़ी हथु हूंदो आहे SA कलेक्शन शहज़ाद शेरवानी जो वॉर्डरोब मां यूज़ कंदो आहियां ऐं जॾहिं खां यूज़ कयो आहे वाक़ई ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं SA कलेक्शन शहज़ाद शेरवानी साहब मौजूद हैं सर आप आइएगा
इन्हनि जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं। ऐं तव्हां बि जेकॾहिं वार्डरोब यूज़ करणु चाहियो, ॾाढी ज़बरदस्त डिज़ाइनर आहिनि ही ऐं ख़ूबसूरत हिननि वटि डिज़ाइन्स हूंदियूं आहिनि। माइक खणी अचो, शाबाश जल्दी। तमामु ज़बरदस्त सर, कैसा लग रहा है? सबसे पहले तो ईद मुबारक हुआ। खैर मुबारक, आप सबको भी ईद मुबारक। SA कलेक्शन शहजाद शेरवानी जो वार्डरोब यूज़ करता हूँ, और आप माशाल्लाह आज यहाँ पे बैठ के कैसा महसूस हो रहा है? अच्छा लगा माशाल्लाह, सब अपने बैठे हुए आर्टिस्ट वगैरह, फनकार वगैरह, माशाल्लाह अच्छा लगा सबके साथ बैठा हुआ माशाल्लाह। गाओगे आज? गाओगे तो नहीं ना? ज़बरदस्त। साईं जन जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। तमामु टाइम घटि आहे ऐं GFS ऐं फॉर्मी जो गिफ्ट हैम्पर असांजे साईं खे। ऐं हिन वक़्तु ईंदासीं असां बाइक सेगमेंट। त तव्हांखे ख़बर आहे त वरी असांखे करिणो आहे, ख़बर पवंदी त अॼु कहिड़े ख़ुशि नसीब जी बाइक निकिरंदी। सो उहो बि असां वटि ई बाउल आहे जंहिंमें अवां जूं उहे ई पर्चियूं मौजूदु आहिनि ऐं थोरी देरि में बसि हिन वक़्तु कढूं पिया। पर हिकु सिर्फ़ु अहिड़े आर्टिस्ट खे हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं घुराए रहियो आहियां जंहिंजो आवाज़ पूरी दुनिया में फैलियल आहे। सो तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में तुफैल संजराणी। तुफैल भाउ, ईद जूं लख लख वाधायूं। ॻोठां फ़ोन आई अथसि, ईद मुबारक जी। चई वठोसि आहे, ख़ैर मुबारक, मसइलो न आहे। जी जी कंहिंजी हाँ जी, ॾाढो ज़बरदस्त ज़बरदस्त सही, माशाल्लाह। इहो अथई सही, कॾहिं कॾहिं महल जा धक हूंदा अथई, धक जवाननि जा विञाइजनि न। हा, कीअं वक़्तु गुज़रंदो आहे ईद जो ख़ासि करे? तमामु बहितरीनु गुज़रंदो आहे। ख़ुशी हिकिड़ी अहिड़ी सौगात आहे ख़ुदा जे तरफ़ां जेका जेतिरी वंडिजे ओतिरी खुटंदी न आहे। ऐं ईद जो मौक़ो हूंदो आहे हमेशह, सॼो ॾींहुं घर में गुज़रंदो आहे। कुझु महिमाननि जो इंतज़ारु हूंदो आहे, स्पेशली उन्हनि महिमाननि जो इंतज़ार ई ईद खे पूरो कंदो आहे। तव्हांजो हिकिड़ो कलाम सुहिणा लॻंदा आहे अली वाला पूरी दुनिया में जॾहिं मशहूरु थियो त ज़ाहिर आहे हिकिड़ो आर्टिस्ट खे जॾहिं फेम मिलंदो आहे त फेम में माण्हू थोरो पंहिंजो पाण खे सम्झंदो आहे। पर मां ॾिठो त तव्हां जेॾा मथे वियो ओतिरा तव्हां डाउन टू अर्थ आहियो। इन जी छा वजह आहे? एॾी आला ज़र्फ़ी मतिलबु कीअं? असल में शोबिस जी दुनिया चमकदड़ दुनिया आहे ऐं उन में जेतिरा बि मुंहिंजा सीनियर्स वेठा आहिनि थिया, जॾहिं बि उरूज मिलंदो आहे उन जे क़ौमनि पुठियां ज़वाल हूंदो आहे। वाह। ऐं जॾहिं उरूज जी दुनिया में आर्टिस्ट अचे त पंहिंजे ज़वाल खे बि यादि रखे त सुभाणे थी सघे थो मुंहिंजे साम्हूं ॿियो को आर्टिस्ट अचे, पर पंहिंजी ज़ात सां हमेशह सचाई रखे। हींअर ईद जो मौक़ो आहे, छा पिया ॿुधायो? मुंहिंजो तमामु मोस्ट पॉपुलर गीत आहे ईद जो मौक़ो आहे, त मां चाहींदुसि त हिकिड़ो सुहिणो कलाम दोस्तनि जी। आवे माही तिकूं लहगिन आणे सक महणे यार दिवायनी कख दा बार न संदी जिंदड़ी सकुमण दे वार चवाए मानी आख्या मजने को तेरी लैला रंग दी काली मजने फिर जवाब दिता तुसा दी अख नहीं देखण वार चिट्टे वार कुकुरान दे ओ जद स्याही रंग दी काली गुलाम फरीदा जिथा दिल अड़ जावे उथा की गोरी ते की का हिकड़ो तुझो इसरुआ
जिको बंध पियो थो कराए न त तुझे शहर सोना तोखा सिवा रखियो भला वियो छा। Thank you all of. माशाल्लाह 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 बियो बियो जंहिं हिसाब जो ही कलाम हुयो ऐं माशाल्लाह शाइरी जहिड़ी कमाल आहे ऐं वधीक प्रेज़ेंटेशन जो कमाल हूंदो आहे आवाज़ कुदरती ॾात आहे ऐं उनखे लाइव जंहिं अंदाज़ में सम्झी करे माहौल खे पेश करणु इहो हिकिड़ो अलॻि इन जे लाइ हिकिड़ो माण्हूअ खे महिनत करणी पवंदी आहे। अॼु वाक़ई हिन कलाम खे जंहिं तरीक़े सां साईं प्रेज़ेंट कयो आहे ऐं अवां सभु मजबूर थी झूमी पिया आहियो। मां चाहींदुसि त वाक़ई जहिड़ो अली मौला नालो आहे उन हिसाब सां हिननि उन्हनि खे बयानु कयो आहे, हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वॼाइनि। पॉपुलर जो गिफ्ट हैम्पर ऐं वाइटल जो गिफ्ट हैम्पर ऐं हिन सां गॾोगॾु ईसा लिबर्टी जो गिफ्ट हैम्पर, फोरमी जो गिफ्ट हैम्पर असांजे हिन बहितरीन महिमान तमामु सुठे आर्टिस्ट जंहिं वण वॼाए छॾिया। सर ही हिकिड़ो तोहफ़ो ॾियणु हिकिड़ी सुनत हूंदी आहे ऐं हिकिड़ो सुठो सवण बि हूंदो आहे। सो माशाल्लाह अव्हां पंहिंजी जाइ ते वियो पर छॾींदुसि कोन तव्हांखे। ज़बरदस्त, थैंक यू सो मच। फेस स्केचिंग हिकिड़ो सेगमेंट असां कंदा आहियूं। फेस स्केचिंग हिते असांखे खपंदा 4 माण्हू, 2 माण्हू हिन स्टूल ते वेहंदा ऐं 2 माण्हू उन्हनि जी पेंटिंग कंदा। सो मां जंहिंजो हथु सुठो आहे सम्झे थो त मां पेंटिंग सुठी करे सघां थो। जल्दी जल्दी में पारस भाई, हिकु पारस भाई ईंदो, पारस भाई जे लाइ ताड़ियूं थींदियूं। ऐं हिन सां गॾु ॿियो केरु आहे? वाहिद रज़ा सुराणी ईंदो। हाणे ही 2 माण्हू आहिनि जेके पेंटिंग कंदा, फेस स्केचिंग कंदा। हाणे उन्हनि जे लाइ असांखे जेका स्केचिंग जे लाइ माण्हू खपंदा उहा असांखे खपंदी ब्यूटीफुल छोकिरियूं खपंदियूं। इन में असां हिकिड़ी लाइबा चूज़ कंदासीं ऐं तानिया राफ़े चलो तानिया ऐं लाइबा ही ॿई ईंदियूं। ऐं हाणे ख़बर पवंदी त केरु आहे ज़बरदस्त फेस स्केचिंग सेगमेंट। वकार बिल्डर जे तावन सां ही सेगमेंट कयां पियो। जेकॾहिं हिननि मां जेकॾहिं वाहिद रज़ा सुराणी खटे थो त डेफिनेटली वकार बिल्डर जो स्पेशल गिफ्ट हूंदो जेको वाहिद ॾे वेंदो। पर जेकॾहिं पारस मसरूर खटे थो त पारस मसरूर ॾे वेंदो। भई हिन वक़्तु जेसि ताईं ही पेंटिंग शुरू थिए तेसि ताईं असां वटि हिकु ॿी आर्टिस्ट मौजूदु आहे। जल्दी टाइम तमामु असां वटि घटि आहे। सिदरा नाले हिकु आर्टिस्ट असां वटि मौजूदु आहे। सिदरा आप आ जाएं जल्दी शाबाश। टाइम तमामु घटि आहे। असां वटि वहीद हकड़ो बि मौजूदु आहे। हुन खां पोइ वहीद हकड़े खे बि असां टाइम ॾींदासीं। शाबाश जल्दी ईंदासीं। भाई खड़े जो। अस्सलाम वालेकुम सिदरा, कैसी हैं आप? वेलकम हम अपने शो में आपको वेलकम करते हैं। ईद मुबारक। खैर मुबारक तमाम देखने वालों को। ईद बहुत बहुत मुबारक और बहुत अच्छा लग रहा है प्रोग्राम का हिस्सा बनकर। माशाल्लाह। तो जल्दी टाइम बहुत कम है, बहुत सारे आर्टिस्टों को सुनना है। क्या सुनाएंगे अभी आप हमें? एक बेहतरीन शाजिया खुश का सॉन्ग है। शाजिया खुश की जो सॉन्ग
ठीकु आहे, शाहजा ख़ुदि जो सॉन्ग ॿुधंदासीं असां सिदरा खां। माशाल्लाह, तमामु ख़ूबसूरत कलाम ऐं बहितरीन। ऐं मां चाहींदुसि त वाइटल जो गिफ्ट हैम्पर असांजी नदी खे ॾियो। तमामु सुठो इन्हनि कल्चरल सॉन्ग ॻायो आहे ऐं बहितरीन आवाज़ सां। थैंक यू सो मच। हाणे ख़बर पवंदी त वकार बिल्डर जे तरफ़ां ही सेगमेंट कयूं पिया फेस्ट स्केचिंग, जंहिंमें वाहिद रज़ा ऐं असांजो प्यारो दोस्त बहितरीन आर्टिस्ट पारस मसरूर कॉम्पिटिशन पाण में कयो आहे। लाइबा ऐं तानिया जूं तस्वीरूं ऐं तव्हांजी ताड़ियूं ॿुधाईंदियूं त हिननि में कंहिं बेस्ट स्केच ठाहियो आहे। त सभ खां पहिरियां ईंदासीं वाहिद रज़ा जो स्केच तव्हांखे ॾेखारींदुसि, जंहिं लाइबा जी तस्वीर ठाही आहे। छा लाइबा हेड़ी आहे? ऐं हाणे ख़बर पवंदी त जेका ही पेंटिंग ठाही आहे तानिया जी पारस मसरूर। हाणे तव्हांजूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं त केरु बेस्ट स्केचर आहे, कंहिं बेस्ट स्केचिंग कई आहे। तव्हांजूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं त कंहिंखे वकार बिल्डर जो गिफ्ट ॾियणु घुरिजे। छा वाहिद रज़ा खे? ठीकु आहे, या पारस मसरूर खे? सुठी त ठाही अथई वाहिद। माना हिन हीअं लाइट करे मुहांडा कढिया ऐं हुन हीअं चिटी करे हो कयो। माना ईअं खणी चऊं हिकिड़ो डायलॉग माना माण्हू ईअं ॻाल्हाए, मुझे पानी पिलाओ, ऐं हिकिड़ो डायलॉग हीअं चयो, मूंखे पाणी पीआर। माना तव्हांखे उहो वणियो, आवाम सां गॾु आहे। त भाई वाहिद रज़ा, वकार बिल्डर जो गिफ्ट हैम्पर वाहिद रज़ा खे ॾिनो वञे। शाबाश। ओ मुसव्विर मूंखे ठाहे ॾे। ओ मुसव्विर मूंखे ठाहे ॾे तस्वीर मुंहिंजे महबूब जी। अखिड़ियुनि में समायल प्यार हुजे, चेहरे ते हसीन खुमार हुजे। अखिड़ियुनि में समायल प्यार हुजे, चेहरे ते हसीन खुमार हुजे। तिरचप जे हेठां लॻाए ॾे। बेस्ट एक्टर सेगमेंट में कहिड़ा कहिड़ा दोस्त हिसो वठंदा, जंहिंमें तव्हांखे सिर्फ़ु कोई बि ख़ूबसूरत डायलॉग ॻाल्हाइणो पवंदो ऐं उन में असां ॾिसंदासीं त कहिड़ो दोस्त आहे जेको अॼु असांजे हिन धरती मालामाल में बेस्ट एक्टर आहे। सभ खां पहिरियों अब्बास गुल, तव्हां अचो। ऐं ॿियो कहिड़ो दोस्त आहे जेको मोनोलॉग ॻाल्हाए करे? अरशद शेख, उमर भुट्टो, पारस मसरूर बेस्ट एक्टर। शेर दिल गाओ, उमर भुट्टो, मुस्तफा अब्बासी, ॿियो केरु ईंदो? स्टार्ट वठंदासीं शेर दिल गाहो खां। का सिचुएशन ॾियो, डायलॉग त को बि यादि कोन्हे को हिन महिल। तव्हांजा पैसा खीसो कटिजी वियो आहे। खीसो कट। हाणे जंहिं ॾे वञो था उहो यकीन नथो करे, उहो तव्हांखे पेनू थो सम्झे। अच्छा ठीकु आहे। माना उनखे माना हाणे हे सम्झो ऑडियंस में तव्हां विया आहियो, तव्हांजो रियल में खीसो कटिजी वियो आहे। अच्छा ॻोठ जो किराओ न आहे, तव्हांखे किराओ वठिणो आहे, छा कंदो? इहो त मां 2-3 दफ़ा करे चुको आहियां। असल में मूंखे बि ख़बर पई आहे, तॾहिं त पुछां थो। अदा
मां को पेनू फ़क़ीर न आहियां, नई वरी मां तव्हां ॾिठो हूंदो कॾहिं को बसियुनि में पिनण वारो बि न आहियां। पढ़ियल लिखियल फैमिलीअ सां तालुक़ु आहे मुंहिंजो ऐं तव्हां भले मूंखे टोके सघो था, हिन महिल मुंहिंजी सिचुएशन अहिड़ी आहे, मां इन मोड़ ते पहुतल आहियां जो तव्हां मूंखे गार ॾींदव तॾहिं बि क़बूलु आहे, पर मुंहिंजी मजबूरी इहा आहे त मूं वटि पैसा न आहिनि जो मां घर वञी सघां। महिरबानी करे जेकॾहिं तव्हां 10 रुपया बि ॾींदव त मुंहिंजो किरायो थी पवंदो, मां घर पहुची वेंदुसि। अच्छा माशाल्लाह, हिकिड़ो मिंट, ॾाढो सुठो। हिन परफॉर्मेंस सां रहम घटि खिल वधीक थी अचे। तॾहिं त मां तव्हांखे चयुमि त बाबा का फनी खे ज़बरदस्त। हाणे ईंदासीं मुस्तफ़ा अब्बासी। मोनोलॉग तव्हांजी लाइफ में खोड़ सातरा तव्हां ड्रामा कया आहिनि, उन्हनि जो ई कोई डायलॉग तव्हां ॿुधायो जंहिंमें तव्हां वधीक ईज़ी महसूस कंदव। मां हिकिड़ो PTV ते ड्रामो कयो हो, जंहिंजो डायरेक्टर हो हुसैन ख़ानज़ादा। उनमें हिकिड़ो डायलॉग हुयो जेको तमामु घणो पसंदि आयो, उनखे मां चवंदुसि, ऐं शायदि उहा हीरोइन बि हिते वेठल आहे या हली वई। न हूटिंग न कयो। मुर्ख, ओ मुर्ख, मूर्ख, असां मवालियुनि जा बि भाग कुझु अजीब आहिनि। हाणे अहिड़े मुहावरे में मूंखे मूर्ख थी नज़र अचे। मां बि चवां असांजे अङण ते आई आहे मूर्ख, मवालियुनि जा कढी छॾी छिरक। माशाल्लाह, ॼाण हाराई, ज़बरदस्त। हाणे जंहिं अदाकार खे मां घुराए रहियो आहियां, लाड़काणे जी क्लियोपेट्रा सिनेमा में जॾहिं मां ड्रामो ॾिठो जज़्बात, ऐं उन में हिकु अहिड़े नौजवान जी अदाकारी ॾिठी आहे, उन टाइम मुंहिंजो नओं नओं आगाज़ हुयो, एंटर थियो फील्ड में, जॾहिं डायलॉग ॻाल्हाया उन शख़्स त यकीन कयो उन डायलॉग जो असरु अञा ताईं मुंहिंजे सोच में आहे त छा ईअं बि परफॉर्मेंस थींदी आहे। उन वक़्तु मुंहिंजो लर्निंग प्रोसेस हुयो। त तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में हिन वक़्तु आहे अब्बास गुल। मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे सिंधी भाउरनि खे ईद मुबारकूं। ही मुंहिंजो अचणु 7 सालनि खां पोइ लाइव कंहिं शो में सिर्फ़ु हैदर अली जे करे। हिकिड़ो मुंहिंजो ड्रामो हो, शम्स प्रेमी बि वेठो आहे, असांजो शाहनवाज़ सोलंकी उर्दू प्ले हुयो साह, उनजो हिकिड़ो उर्दू में डायलॉग आहे, उहो मां तव्हांखे ॿुधायां। संसार में वो राग नहीं रहा जिसमें तुझे नहीं ढूंढा, संसार में वो राग नहीं रहा जिसमें तुझे नहीं ढूंढा, हर राग की रागनी में ढूंढा है तुझे, गुनकली भागी सीरी से लेकर चंदर कोस तक ढूंढा है तुझे, जैनपुरी शुद्ध मल्हार जोग्या कोस से लेकर रामकली तक ढूंढा है तुझे, पूर्या धनाश्री मालकोस सोरठ से लेकर दुर्गा मिस्री भैरवी तक तलाश किया है तुझे, यहां तक कि तू आसा पनखार और मतकोस के सुरों में भी नहीं मिली, जीवन को सन्यासी बना दिया है तूने, बोल कौन है तू, मेरी जिंदगी की तस्वीर या मेरा भूला हुआ साज, बिखेर दिया है तूने मेरे वजूद को माजी की दास्तानों में। अरशद शेख। बिस्मिल्लाह। शेक्सपियर जो हिकिड़ो प्ले आहे किंग लियर, पारस मसरूर भाई वेठो आहे, उन्हनि कैरेक्टर कयो एडमंड जो, उनजो हिकिड़ो सोलो लिखी आहे, उहा परफॉर्म कंदुसि। ए फितरत के देवता, मैं सिर्फ तेरा पुजारी हूं, और अगर मानता हूं तो सिर्फ तेरे कानून को। इंसानों के रस्मों रिवाज पर क्यों कान धरूं और क्यों इजाजत दूं भेदभाव के इस झूठे निजाम को कि मुझे कमतर ठहराए, सिर्फ इसलिए कि मैं इस दुनिया में पहले भाई से 2-4 चांद बाद आया। नाजायज क्यों, हकीर क्यों कर,
मेरे नक्शो निगार उतने ही सच्चे, मेरा जहन उतना ही तू रस जितना कि किसी भी ब्याही माँ का लाल। तो फिर ताने क्यों? दोगला, नाजायज, हराम की औलाद, हरामी हरामी हरामी। पोशीदा हम आगोशियों और शहवानी मस्तियों की बेबाक लज्जतों में पैदा होने वाला नाजायज बच्चा कहीं ज्यादा हसीन, कहीं ज्यादा तवाना, कहीं ज्यादा तंदुरुस्त होता है। क्या लफ्ज है, नाजायज। चलो मेरे भाई जायज। अगर इस खत ने काम दिखाया और मेरी तदबीर कारगर हो गई तो नाजायज ऊपर होगा और जायज नीचे। मैं फलूं, मैं फूलूं, मैं चुक चुक जीऊं। यार शिबिरी कि तू ही हरामियों का वाहिद सहारा है। मुआ। बेस्ट एक्टर सेगमेंट में ज़बरदस्त कॉम्पिटिशन थी वियो आहे। हिन वक्त तव्हांजूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं त वकार बिल्डर जो स्पेशल गिफ्ट असां कंहिंखे ॾियूं ऐं बेस्ट एक्टर असांजे धरती माला माल जो केरु आहे। सो सभ खां पहिरियां अहिड़ा माण्हू ख़बर छा कंदा आहिनि, राति जो पीउ जो बटू चोरी करे सुबुह जो उनखे चवंदा, हा बाबा बाक़ी राति विया वेठा मां बि ॾिठो, काॾे हो, हिसो ई न वठंदो कर तूं। ज़बरदस्त बाबा, इहा आहे परफॉर्मेंस। पाण ई हिकिड़ा माण्हू हार मञे भॼी विया। मुस्तफ़ा अब्बासी लाइ तव्हांजूं ताड़ियूं छा थियूं चवनि? माशाअल्लाह। अब्बास गुल जा तव्हांजूं ताड़ियूं छा थियूं चवनि? अरशद शेख लाइ तव्हांजूं ताड़ियूं छा थियूं चवनि? माशाअल्लाह। ताड़ियूं ॿुधाइनि थियूं त अरशद शेख जो डायलॉग वधीक पावरफुल हुयो। वकार बिल्डर जो स्पेशल गिफ्ट असां अरशद शेख खे ॾींदासीं ऐं अब्बास गुल जो बि तमामु सुठो डायलॉग रहियो। डॉक्टर ईसा लेबोरेटरी जो ॿ गिफ्ट हैम्पर अब्बास गुल ऐं असांजे मुस्तफ़ा अब्बासी भाउ खे, ऐं हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ही जस्ट नॉर्मली अंदाज़ में हिकिड़ो सेगमेंट आहे, ज़रूरी न आहे त तव्हांजा जेकॾहिं कंहिंखे डायलॉग नथो ॻाल्हाइण अचे त उहो एक्टर न आहे। तमामु सुठा एक्टर आहिनि। ऐं हिकिड़ो फॉर्मी जो गिफ्ट शेर दिल गाहो खे बि ॾियो। हे नंढो गिफ्ट आहे, परफॉर्मेंस जे हिसाब सां हुयो। ज़बरदस्त। बाइक जो सेगमेंट थींदो, बाइक काई वञे हिते ख़बर पवंदी त केरु थो खणे बाइक। विजी बाइक खड़ी आहे। वीनस ब्लास्ट जे सावन सां ही बाइक अवांखे ॾींदुसि। वीनस ब्लास्ट ज़बरदस्त। माशाअल्लाह ज़बरदस्त। ॿाहिरि त रोड ते वन व्हीलिंग कंदो आहियां, हिते कहिड़ी कयां ख़बर पवंदी हाणे। टन टन अवांजूं उहे ई पर्चियूं आहिनि। पाण कढायां के ॿार खां खणायां? मां पाण खणा? अच्छा, मुस्तफ़ा अब्बासी जो पुटु थो अचे। बेटा बे बी 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 अञा घुमायां हिनखे, अञा घुमायां। बी 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 पहिरियों निकर, अञा घुमायां। वीनस प्लास जे तावन सां ही सेगमेंट कयूं पिया। ॾिसूं था हिन क़ुरान दासी में मुस्तफ़ा अब्बासी जो बिना हिकिड़ी खणी आहे, हिकिड़ी। हा मूंखे ॾे।
कादिर जाखरो। पहिरीं त आऊं सभिनी खे ईद मुबारक चवंदुसि ऐं असांजा सीनियर आर्टिस्ट वेठा आहिनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक। खैर मुबारकों। Thank you. वे गाड़ी ते वे बाबा गाड़ी ते वे हलाए चाहयाती जल्दी जल्दी वीनस प्लस के थावर साही सेगमेंट जो है जल्दी जल्दी वॉशिंग मशीन खड़ी तो वॉशिंग मशीन के खपे मर्द हजरात में अॼु ये वॉशिंग मशीन अड़ी आहे पर थोड़ी तव्हांखे मेहनत करनी पवंदी उन जे लाइ तव्हांखे शौकिया सिंगर सेगमेंट में हिस्सो वठणो पवंदो। केरु आहे शौकिया सिंगर? शौकिया सिंगर में शम्स प्रेमी अचे, आशिक दायो अचे, असांजो दोस्त आरजी आहे इन्हनि जो रेडियो सां तालुक़ आहे ऐं ही नौजवान वहीद हकड़े साहब जन जो पुटु आहे हिननि जो बि नालो हैदर अली आहे ऐं शम्स प्रेमी लाड़काने जो पुराणो आर्टिस्ट आहे स्टेज जो। जॾहिं असां नवां नवां कमु कंदा हुआसीं त शम्स प्रेमी हिकु एॾो ख़ूबसूरत अदाकार असांजे साम्हूं हूंदो हुयो। मूंखे अॼु बि यादि आहे त जॾहिं लोंग शख जो लिखियलु हिकिड़ो ड्रामो सारंग जॾहिं अलमंज़र सिनेमा में प्ले थियो ऐं असां ॾिसूं पिया त उन वक़्तु जेके डायलॉग डिलीवरी हुई छा त जंहिं ख़ूबसूरत अंदाज़ में शम्स प्रेमी साहब तव्हांखे अॼु बि उन जो असरु असांखे यादि आहे। ऐं हेॾां आशिक दायो साहब आहे ही बि माशाअल्लाह हिन वक़्तु लाड़काने में ख़ूबसूरत कमु करे रहिया आहिनि। अली रोशन शेख उन्हनि जी टीम आहे। ही सभु हिकिड़ो बहितरीनु टीम वर्क करे मुख़्तलिफ़ सॼी सिंध में न पर सिंध खां ॿाहिरि दुबई में बि हिननि बहितरीनु ड्रामा फेस्टिवल में हिसो वरितो आहे। बहितरीनु ड्रामा हिननि प्ले कया आहिनि ऐं ख़ूबसूरत आर्टिस्ट आहिनि। सो हिन वक़्तु शौकिया सिंगर सेगमेंट में ही सभु दोस्त आया आहिनि। सो हिननि जो इंट्रोडक्शन तव्हांजे साम्हूं थी वियो। सभ खां पहिरियां आशिक दायो खे मौक़ो ॾींदासीं शौकिया सिंगर में त ॾिसूं था आशिक दायो साहब जो आवाज़ कीअं आहे। हेलो सभ खां पहिरियां त व्यूवर्स खे अस्सलाम वालेकुम, ईद जूं खोड़ सारी मुबारकूं हुजनि। हिकिड़ो शेर मूंखे हेदर यादि पियो अचे त अरसे खां पोइ मोहबत जी का महफ़िल ॾिठी आहे मचंदे, अरसे खां पोइ मोहबत जी का महफ़िल ॾिठी आहे मचंदे, ॼण सालनि खां पोइ सुखदासियुनि जी पोख ॾिठी आहे पचंदे। वाह। समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे वारीअ जो घर ठाहियो से, वारीअ जो घर ठाहियो से, तोखे चाहियो से, तोखे चाहियो से, तोखे चाहियो से, तोखे चाहियो से। हो थैंक यू ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। हैदर अली के चवंदासीं, हैदर अली हकड़ो। साहिल पे खड़े हो तुम्हें क्या गम चले जाना, साहिल पे खड़े हो तुम्हें क्या गम चले जाना, मैं डूब रहा हूँ अभी डूबा तो नहीं हूँ, ए वादा फरामोश में तुझे साथ तो नहीं हूँ, अर्जुल तेरा याद है भूला तो नहीं हूँ, हर जुल्म तेरा याद है भूला तो नहीं हूँ। जबरदस्त 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 जबरदस्त।
चांदनी रातें सब जग सोए हम जागे तारों से करें बातें चांदनी रातें जबरदस्त शम्स प्रेमी सभ खां पहिरियों तव्हां सभिनी खे सिंधवासियुनि खे ईद जूं लख लख मुबारकूं। हक़ीक़त इहा आहे त अॼु मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे जो हैदर कादरीअ मूंखे फ़ोन करे चयो त मुंहिंजो प्रोग्राम आहे ऐं हिते शरीक थी। वॾी महिरबानी हैदर मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त हुकुम थियो पियो अची पहुतो आहियां, तंदूर हुई वाट पची पहुतो आहियां, हिन हाल में ॾिसी ग़म न करियो, अवां वटि त बहरहाल बची पहुतो आहियां। वरी वरंदा बाब वरी वसंदा मींह विछोड़े जा ॾींह रही रहंदा केतिरा तुंहिंजे याद जी वरी आवी ओ लगी रही या थधड़ी हीर ओ लगी रही या थधड़ी हीर तुझी याद जी वरी आवी वाह जबरदस्त। नेल्सन पेंट जे तावन सां ही वॉशिंग मशीन आहे, ॾिसूं था त केॾे थी वञे। सभ खां पहिरियां आशिक़ दायो जे लाइ तव्हांजूं ताड़ियूं छा थियूं चवनि ऐं हिन साईं जे लाइ तव्हांजूं ताड़ियूं छा थियूं चवनि, हैदर जे लाइ तव्हांजूं ताड़ियूं छा थियूं चवनि, शम्स प्रेमी लाइ तव्हांजूं ताड़ियूं छा थियूं चवनि। सर तव्हां वेठा अचो, हाणे तव्हांजूं ताड़ियूं ॿुधाईंदो हिननि ॿिन्हिनि मां केरु बेस्ट आहे। शम्स प्रेमी लाइ तव्हांजूं ताड़ियूं छा थियूं चवनि ऐं आशिक़ दायो जे लाइ त भई वॉशिंग मशीन वञे थी आशिक़ दायो जी तरफ़, ज़ोरदार ताड़ियूं त वॼायो न। हाणे ख़बर अथई हिन में मां छो ॾिनमि, मूंखे ख़बर आहे शादीशुदा माण्हू अॼुकल्ह पाण था कपिड़ा धोइनि। साइड कर बाबा, साइड कर जल्दी। गिफ्ट हैम्पर ॾियो GFS ऐं ईसा लेपाटिया गिफ्ट हैम्पर ॾियो हिननि मुंहिंजे दोस्तनि खे, शाबाश तव्हां वेठो। ऐं आपा शबीरा चना जे लाइ ताड़ियूं वॼाईंदासीं, आपा सां कुझु कचहरी कंदासीं। आपा अस्सलाम वालेकुम, हे माइक वठो, कीअं आहियो? वालेकुम सलाम, ख़ुशि आहियां, तव्हांजे साम्हूं आहियां। मुंहिंजे तरफ़ां सभिनी खे ईद जूं मुबारकूं हुजनि, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अलाह साईं तव्हांखे, तव्हांजे बच्चनि खे, मिटनि अज़ीज़नि खे हज़ारे ईदूं नसीब करे, ज़िंदगीअ जो हर सेकंड हर पल ईद जे बराबरि हुजे। वाह, अलाह साईं आबाद रखंदव। ईद ॾींहंनि खे ॾिसिजे थो त हिकु आम ॾींहुं आहे, पर उनजो जेको असां छा चइजे त अहमियत उनखे ॾियूं था ऐं उनजो उहो इज़हार करण जे लाइ कुझु असांखे करिणो थो पवे। ख़ुशी दुकान जी शइ न आहे, पंहिंजे दिलि जी शइ आहे। वक़्त खे न विञाईंदा कयो, पल जो पतो न आहे। जॾहिं बि ख़ुशियुनि जा पल अचनि त बिस्मिल्लाह करे उन्हनि जो इज़हार कंदा कयो। ज़बरदस्त। आपा अॼु ईद जो मौक़ो आहे, सभु स्टार धरती ते आहिनि त इन्हनि में कंहिंखे कुझु चवणु चाहींदो। अलीगुल मलाह बि आहे ऐं ॿी अॼुकल्ह हिकिड़ी मासी मशहूरु थी आहे, हीअ हेॾां वेठी अथव, जेका नालो त ज़ाकिर अथसि, फज़ीलत, बेगम फज़ीलत। इन सां मूंखे ॿुधण में आयो सॼो ॼण माना ईअं अखियूं बंदि कर त ॼण आपा शबीरा बीठी आहे। अरे अबा कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करे, छाजी फज़ीलत, छाजी बेफज़ीलती। आपा इहा मुंहिंजी नूंहुं अथई, मां हिनखे ॻोल्हींदे हिते पाती आहियां।
मुंहिंजो दिलि भरो अलाए काथे ॻोल्हींदो हूंदुसि सची ॻाल्हि इहा आहे नाला हीअ मटाए वते हीअ तव्हांजी नुंहुं हा हिकिड़ो मिंट बीह त हेॾां त अचो फज़ीलत बेगम अॼुकल्ह भला नुंहुं में हे साइज़ थो अचे छा अचो अचो त साम्हूं मां तुंहिंजी फज़ीलत ॾिसां त कहिड़ी अथई हा बिना छठीअ जे वते थी नाला मटाईंदी हेॾे ॻाल्हि त ॿुधो पाण खां पटिजाई ॻोल्हे नथी मूंखे हिते सॼो ॾींहुं थी वते तावीज़ कंदी धूती हा मां थी चवां मुंहिंजी ईद न विञाए त कयां हिन दिलबर खे पूरो मुकाणी में चालू हिकिड़ो मिंट न इहो ईअं न थींदो हिकिड़ो मिंट इहो अरे खगा कीअं थींदो बीह 2 मिंट बीह हे बाबा ॿियो त तव्हां सभिनीनि खे सॾु हुजे जुमे ते हिननि जी मल छाजो जुमू छाजो छंछर मां हाणे ॾाठो हणी केरिया सती पई मां थी चवां हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि गोॾनि ताईं क़बर में हीअ माई कुलनि ताईं क़बर में आहे पोइ बि जेको आहे जाठा थी हणे अरे मां उते बि हक़ हिसाब वठंदी सां उते तो खां हक़ हिसाब वॾो वठंदई हा मथां थी चए अहिड़ो पुछाणो थींदई हा तूं मुर्दनि जा कफन जेके लाथा आहिनि तोखे छॾे ॾींदा हाणे हाणे पंहिंजे माउ जूं ॻाल्हियूं न कर हा अम्मा अहिड़ी कान्हे का अम्मा त चेरी वेठी आहे मां चवां थी ईद जे हवाले सां तव्हां छा थियूं चओ भई ईद कीअं करणु घुरिजे ईद त हीअं कजे आड़ी अंबड़ सदको वञे मां सदको वञे भाकुर पाए दिलबर जो वास्तो थी भाकुर त दिलबर सां पायो आहे ईद वारे ॾींहुं बि वेझी न आई आहे थप त ज़ाइफाणी अथई न अलाए चौंको त आई आहियां अलाए छा न मां त चौंक त न आई आहियां बाक़ी ॿई ॼणियूं पकड़ियूं ग्राउंड तो घुसे भली हा मूंखे ख़बर आहे मां बि सुञाणे तूं जे पुण्या त के सुञाणा हा हिनखे चइबो आहे ओवरलैप न कयो आहिस्ते हिकिड़ी ॻाल्हाए वरी पोइ ॿी ॻाल्हाए हे ॾिसे थी काॾों आयो आहे इहो केरु हे खुरासानी सही आयो वरी बि सुठो आहे चङो आहे फज़ीलत त अथसि न हा मुंहिंजो नालो ई फज़ीलत आहे पंहिंजा नाला मटाए ईअं वञी त कोन थो न जाम मामा कंदो न मुंहिंजो त नालो ई फज़ीलत आहे मां चवां थी फज़ीलत नालो अथई छाजी फज़ीलत अथई वॾी फज़ीलत आहे पंहिंजे पुट कहिड़ी फज़ीलत अथई कहिड़े एंगल खां पंहिंजे दिलबर खां त पुछ न तुंहिंजो दिलबर मुंहिंजे कढ सॼो ॾींहुं कुते वांगुरु लूस कंदो थो वते हाणे हेड़ी जो चिमक थिमक हूंदई हीअं वते थी पई नई ट्रक बाबा हिकिड़ो मिंट बीह मां हिन माईअ जे मुड़ुस खे घुराईंदुसि बीह ऐं माईअ जो मुड़ुस ईंदो अचो वियो त अञा ताईं मोटियो ई कोन्हे हे हाल केरु कंहिंखे घुराए छोरो हिकिड़ी माईअ माफ़ कजाए अरे छॾ भला झेड़े खे ईद जो ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे मां सदको वञां मां तोखे सेरो ज़रूरु ॿुधाईंदमि हिते मुड़ुस ई मटिजी आहे बाक़ी थोरो माइक ते ॾे तोखे फज़ीलत न वञो अम्मा सां तूं ॻाल्हाए थो ख़ुदा जो तोखे मार पवे छिलका मां थी चवां हाणे हे मोह जो तूं ईद ते वञी फेशियल कराइण इहा जे तव्हांजी मल्हाइणी हुई त मां ॾे अचां त घर मल्हायां अम्मा तूं कहिड़े सां मूंखे शादी करायो आहे हेॾी भागे जो रात जो सुम्हे थो सुबुह जो शेव निकिरी अचे लिखियो मंझि निराड़ कल मुखियाड़ीअ न वहे उतरियल हुई पारा तो पिड़े ॾिनो हुई मां न ॾिनो मां त लोलियूं ॾिनियूं भाई हा बिस्मिल्लाह कयो भाई हाणे वक़्त तई पाजा बदकिस्मत जो ॻाल्हि आहे असांखे तूं जेकी बदवा ॾिनी न अम्मा वो रात जो जेको असुर जो बदवा ॾिनी असांखे हे लॻी थी भला असांखे ख़ुदा जो पाड़ा पटे अहिड़ी मां तोखे लोली ॾिनी तोखे अहिड़ी ज़ाल मिली न बा मां तोखे पारा तो न ॾिनो मां पारा ता पिड़े खे ॾिना पोइ थिड़ी तोखे लॻा हाणे उन मुंहिंजो बसि उॾाए बस अम्मा हाणे अहिड़ी द्वारे जी मूंखे हिकु जान छुटे कॾहिं कॾहिं सुबुह जो मुंहुं धोईंदो आहे ईअं लॻंदो आहे ॼण अम्मा बीठो आहे माशाल्लाह बाक़ी फज़ीलत बेगम केॾो ख़ूबसूरत तैयार थी आई आहे यकीन कयो लाड़काने मां जलबानी कोच निकिरंदी अथव ज़बरदस्त थैंक यू सो मच नेल्सन पेंट ऐं ईसा लेबोरेटरी जा गिफ्ट हैम्पर असांजी हिकु फज़ीलत बेगम खे ऐं ॿियो असांजी आपा शबीरा खे ऐं हिन सां गॾु GFS जा 2 गिफ्ट हैम्पर हिकिड़ो फज़ीलत बेगम खे ऐं ॿियो आपा खे शाबाश जल्दी GFS जा गिफ्ट हैम्पर ऐं फॉर्मी जो गिफ्ट हैम्पर असांजी फज़ीलत बेगम खे बि ॾियो